अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील सां तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। तव्हां इन में ॾिसंदव त छा मीर हाणे जेको आहे पंहिंजी भेण खे छॾण में कामयाबु थी वेंदो या मूसा उनजी ॻाल्हि मञंदो या सिजावल ऐं नवाब खान जो ठाह थी वेंदो या वरी मूसा मीर सां गॾिजी उनजी भेण खे नवाब खान जे चुंगुल मां छॾाईंदो। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में दोस्तों। इनखे पूरो ॾिसो वीडियो खे जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहा हो तो इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे कहाणी ॿुधायूं पोइ किस्त में मां राति ताईं में तव्हांखे ॿुधायो हो त मूसा मना करे छॾींदो मीर खे चवंदो त मां नैना तुंहिंजे हवाले नवाब खान जे हवाले कान कंदुसि। मूं तोखे चई छॾियो त मां इन शइ जो ज़िम्मेवार न आहियां सुभाणे तोखे को नुक़सानु पुॼे। तव्हां प्रोमो में बि ॾिठो हूंदो मूसा मना करे छॾियो। हाणे मीर इलाज मिनतूं कंदो त मुंहिंजो अर्ज़ु मञ मुंहिंजी भेण छॾायां न त नवाब खान उनखे ख़तमु करे छॾींदो। नवाब खान इहा चाल खेॾियो ॿिन्ही दोस्तनि खे विढ़ाइण जे लाइ, लेकिन नवाब खान जी इहा चाल वक़्ती तौरु कामयाबु थींदी। अॻिते हली मीर ऐं मूसा इन चाल खे नाकाम करे छॾींदा। हू पाण में वक़्ती तौरु उन्हनि जो हिक ॿिए सां मुंहुं मारियूं थींदियूं छाजे करे नैना जे करे। पोइ अॻिते हली मूसा मीर हिकु थी वेंदा खीर खंड थी वेंदा। लेकिन नवाब खान वक़्ती तौरु फ़ाइदो खणंदो। अॻिते हली नवाब खान खे बि इन शइ जो नुक़सानु पवंदो जेको उन सोचियो आहे ईअं कान थींदो। बहरहाल वक़्ती तौरु उनखे फ़ाइदो नवाब खान खे मिलंदो। ऐं सिजावल खान वेंदो दावत खाईंदो नवाब खान जी ऐं दिलि में सोचींदो ऐं वक़्तु टाइम घुरंदो नवाब खान खां दोस्ती जे लाइ सोचण जो वक़्तु घुरंदो। आहिस्ता आहिस्ता ही इन्हनि जा कुर्ब हिक ॿिए सां वधंदा। काफ़ी अरसो पहिरियों मां इहो तव्हांखे ॿुधायो त अन क़रीब सिजावल ऐं नवाब खान जो ठाह थी वेंदो। थी सघे तो तव्हां उहो किस्तूं ॾिठियूं हूंदियूं पोयूं मुंहिंजो काफ़ी अरसो ॻाल्हि आहे, लेकिन उहा हाणे अची अमल तव्हां ॾिठो थियो इन ॻाल्हि ते अन क़रीब इन सिजावल ऐं नवाब खान जो ठाह ज़रूरु थींदो। बहरहाल नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलंदा ऐं तव्हां इहो बि ॾिसंदव दोस्तों त मीर ऐं मूसा वक़्ती तौरु तिखा मठा थींदा लेकिन पोइ अमन थी वेंदो इन्हनि में। ख़ुदा हाफ़िज़।